हालात रहवासी शाहिद गुल मेमण मकामी साफ़िन अॻियां दाहींदे चयो त 5 साल अॻु संदसि वालिद गुल हसन मेमण जी वफ़ात बाद संदन चाचो शमसुद्दीन मेमण ऐं सोट तहसीन तोकीर तनवीर मेमण संदसि ऐं हिन जे ॿिनि भेनरुनि जे हिसे में आयल ज़मीन दुकान ऐं घर ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुन चयो त चाचे ऐं सोटनि मुंहिंजी ॿिनि भेणुनि तमकीन ऐं सबीन मेमण खे पंहिंजे घर में यरगमाल बणाए संदन जाइदाद लिखाइण लाइ क़ैद करे छॾियो आहे, जॾहिं त संदन चाचे शमसुद्दीन ऐं सोट तहसीन तोकीर ऐं तनवीर संदन हिसे में आयल 10 नरली ऐं छर में मौजूद 37 एकड़ ज़रई ज़मीन समेत करोड़े रुपयनि जो दुकान ऐं घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं पंहिंजी जाइदाद ऐं ज़रई ज़मीननि जो हिसाब घुरण ते संदन चाचो ऐं सोट खेनि मोतमार धमकियूं ॾींदे खेनि ख़ामोश रहण ऐं हक़ घुरण ते खेसि ऐं चाचे वटि संदन यरगमाल बणियल ॿिनि भेनरुनि खे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मरहूम गुल हसन मेमण जे मुतासिर पुट शाहिद गुल मेमण चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध आईजी सिंध डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी मटियारी खां इंसाफ जी घुर कंदे खेनि संदन ज़मीनूं घर ऐं दुकान संदन हवाले करण जो मुतालबो कंदे कब्ज़े चोर चाचे ऐं सोटनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदे खेनि तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची